अस्सलामुअलैकुम दोस्तों भिट शाह जे भिटनि ते शाम लहण वारी हुई। हवाउनि में सुरनि जी सुर्क हुई ऐं धरती ते सकून पखिड़ियल हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे फ़क़ीरनि सां गॾु वेठल हुआ। संदसि निगाह दूर ताईं पखिड़ियल हुई, ॼण इंसाननि जी दिलनि खे पढ़ी रहिया हुजे। उन वक़्तु हिकु सादो माण्हू फाटल कपिड़नि में हथ में लठ खणी अची बीठो। उहो वतायो फ़क़ीर हो। वतायो अदब सां झुकी सलाम कयो। साईं, माण्हू चवनि था त तव्हां दाना आहियो, मूंखे ॿुधायो असल अक़ल छा आहे? शाह लतीफ़ मुस्कुराईंदे चयो, वताया, अक़ल उहो न आहे जेको ज़ुबान ते हुजे, अक़ल त उहो आहे जेको अमल में हुजे। वताए थोरी देरि सोचे चयो, साईं, पोइ माण्हू छो अक़ल हूंदे बि ज़ुल्म कनि था? शाह लतीफ़ वाराणियो, छाकाणि त संदन अक़ल दिलि ताईं न पहुतो आहे। शाह लतीफ़ फ़क़ीरनि ॾांहुं ॾिसी चयो, अॼु असां ॾिसूं था त अक़ल किथे लिकल आहे। शाह साहिब हिकु सोन जो सिको ज़मीन ते विधो ऐं चयो, जेको बि उनखे खणे पर कंहिंखे नुक़सान न ॾे, उहो सचो अक़लमंद थींदो। केतिरा ई माण्हू डोड़ी आया, कंहिं धक ॾिनो, कंहिं झेड़ो कयो, सकून हथनि में फिरंदो रहियो। वतायो फ़क़ीर ख़ामोश बीठो रहियो। शाह लतीफ़ पुछो, वताया, तूं छो अॻिते न आई आहियो? वाराणियो, साईं, जेको शइ लाइ इंसान खे इंसान सां विड़ाए, उहा अक़ल जी न, लालच जी निशानी आहे। शाह लतीफ़ अखियुनि में रोशनी सां चयो, वताया, तूं सचो फ़क़ीर आहीं। शाह लतीफ़ माण्हुनि ॾांहुं ॾिसी चयो, अक़ल ताक़त न आहे, अक़ल रहम आहे। अक़ल उहो आहे जेको दिलि खे रोशन करे। वताए फ़क़ीर मुरकंदे चयो, साईं, पोइ मां त अमीर थी वियुसि, छो त मूं वटि दिलि आहे। भिटनि ते शाम ख़तमु थी, पर लफ़्ज़नि जी रोशनी माण्हुनि जे दिलनि में हमेशह लाइ रहिजी वई। दोस्तों, ही हुई अॼोकी असांजी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह वतायो फ़क़ीर जी हिकु सिंधी लोक कहाणी। उम्मीद कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करियो, पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करियो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।